अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरियल HRJDO न्यूज़ है। यहाँ वज़ीर उन्नड़ नवाबशाह मां ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डहरी जी FIA सर्कल ऑफिस शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह जे क्राइम ऑफिस में ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे ॿिनि लेडीज़ सरकारी ऑफिसरनि ऐं हिकु ज़िला नौशर फिरोज़ जे हिकु लेडी ऑफिसर ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। उन सिलसिले में FIA जे जांच ऑफिसर इमरान जखड़ ॿुधायो त ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे ॿिनि ऑफिसरनि तइलीम खाते सकरन जे अरिड़हीं ग्रेड जे ऑफिसर नगमा चांडियो ज़री खातो सकरण जी अरिड़हीं ग्रेड जे ऑफिसर राहीला ताहिर जे ख़िलाफ़ ऐं ज़िला नौशर फिरोज़ जे फिज़िकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर ज़रीना टावरी ख़िलाफ़ फ्रॉड, फार्जरी, चीटिंग ऐं मिली भगत वारा कलम हणी इन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। इन्हनि ते इल्ज़ाम आहे त इन्हनि सरकारी खाते में ऑफिसर हूंदे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां नगमा चांडियो 1,21,540 रुपया, ज़रई ऑफिसर राहीला ताहिर 1,14,500 रुपया ऐं ज़रई टावरी 1,38,800 रुपया वरता ऐं ॻाल्हि ज़ाहिर थियण ते हिननि उहे पैसा वापसि जमा कराए छॾिया आहिनि। पर जीअं त उन्हनि ॾोह कयो आहे, उन जे करे उन्हनि ख़िलाफ़ कलम 109, 471, 468, 420, 419 PC तहत FIA सर्कल ऑफिस जे क्राइम सर्कल ऑफिस में केस दाख़िल कयो वियो आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।